गॾा मां ख़बर शामिल कयूं जिथे दरगाह विलायत शाह वेझो रेलगाॾी जी टक्कर में हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचूं पिया। फ़ौती जी सुञाणप मियां साख नाले तौरु थी आहे। आगाह कयूं अव्हां खे गॾा मां जिथे दरगाह विलायत शाह वेझो रेलगाॾी जी टक्कर में हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे जिन त फ़ौती जी सुञाणप मियां साख तौरु थी आहे। ख़बर अवां ताईं पहुचूं पिया। गॾा मां जिथे दरगाह विलायत शाह वेझो रेलगाॾी जे टक्कर में हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। अव्हां खे ख़बर पहुचाईंदा वञूं फ़ौती जी सुञाणप मियां साख नाले तौरु थी आहे जिन त लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। गॾा मां अव्हां ते ख़बर पहुचायूं पिया जिथे दरगाह विलायत शाह वेझो रेलगाॾी जे टक्कर में हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। फ़ौती जी सुञाणप मियां साख नाले तौरु थी आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हां ताईं ख़बर पहुचायूं गॾा मां जिथे दरगाह विलायत शाह वेझो रेलगाॾी जी टक्कर में हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। दरगाह विलायत शाह वेझो रेलगाॾी जे टक्कर में हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे जिन त फ़ौती जी सुञाणप मियां साख नाले तौरु थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं गॾा मां मंज़ूर सोलंगी खां। जी मंज़ूर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बाबा, विलायत दरगाह वेझो जेको आहे फाटक हुयो उते रेल जे टक्कर लॻण सां हिकु जेको आहे 50 वरियनि जो जेको बुज़ुर्ग हुयो उहो फ़ौत थी वियो आहे जंहिंजी सुञाणप मियां जेको आहे साख तौरु थी आहे जंहिंखे जना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जी ठीकु आहे मंज़ूर, वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।